नौशर फ़िरोज़ ॻोठ ज़ुबैर पंवर में ॾेर पंहिंजे सहुरे सां गॾिजी पंहिंजी भाॼाई ऐं भाउ खे रतो रत करे छॾियो। नारी नौजवान अस्पताल दाख़िल। नारी पंहिंजे माउ पीउ सां गॾिजी जवाब तरण ख़िलाफ़ एहतजाज कयो। ज़ख़्मी नारी सितारा पंवर मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां औरतुनि में बुहारो ॾियण त मुंहुं मारी थी पई, जंहिं तां मुंहिंजे ॾेर फराज़ पंवर ऐं हुनजे सहुरे अब्दुल करीम मूंखे लठियूं ऐं सिरूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। मुंहिंजो ॿियो ॾेर मुंहिंजो मंज़ूर पंवर मूंखे छॾाइण लाइ पहुतो त जवाबदार फराज़ पंवर हुन मथां छुरियुनि सां हमलो करे जेको ज़ख़्मी थी पियो आहे। मुंहिंजो मुड़ुसु कराची पिड़ीअ ते मालिक आहे वियो आहे, अकेलो ॾिसी हमलो कयो वियो आहे। असां ॻोठ जे चङे मुड़ुसु इद्रीस पंवर खे बि बार बार चयो, पर असांजी हिकु बि न ॿुधी वई। जेकॾहिं ॻोठ जो चङो मुड़ुसु असांजी दाह वरनाए हा त अॼु इहो जहिड़ो न पेश अचे हा। बाद में जॾहिं असां टारोशा थाणे ते रिपोर्ट दर्ज कराए, पर SHO टारोशा जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए बंगले ते चांहि पी वापसि हलियो वियो। मुंहिंजो ॾेर ऐं हुनजो सहुरो बासर आहिनि, जिन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। हुन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।